अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों अॼु जेका ॻाल्हि कंदासीं ड्रामो मोहब्बतनि जे बाग़ जे बारे में। उनखां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं गॾु बेल आइकन जे बटन खे दॿायो जीअं मुंहिंजी हर वीडियो अवां ताईं बासानी पहुचंदी रहे। त ॻाल्हि कंदासीं ड्रामो मोहब्बतनि जो बाग़, जंहिंजो अवां खे शिदत सां इंतज़ारु हुयो। दोस्तनि जूं कालूं बि अचनि पियूं त जेको ड्रामो मोहब्बतनि जो बाग़ कॾहिं ईंदो। हीउ जनवरी में अचिणो हुयो पर कुझु डिले थी वियो ऐं फेबरवरी में हाणे शुरू कयो वियो आहे 19 तारीख़ खां। हीउ तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं ज़हर ज़िंदगी जा जेके एक्टर आहिनि तक़रीबन उहे हिन ड्रामे में कमु कनि पिया, जंहिंमें निसार शाह आहे ऐं उनखां अलावा अज़ीज़ कमराणी आहे। अज़ीज़ कमराणी जेको हिन ड्रामे जो डायरेक्टर बि आहे। उनखां पोइ कमाल ख़ान बि ईंदो ऐं ॿिया तमामु ज़बरदस्त एक्टर जेके आहिनि उहे हिन ड्रामे में कमु कनि पिया। उनखां अलावा एस भट्टी आहे ऐं जंहिं दोस्तनि खे वॾी शिदत सां इंतज़ारु हुयो, जेके कालूं कनि पिया त ज़हर ज़िंदगी ड्रामे में अब्बास गुल ओढाणो जेको आहे उहो अचे। उहो अब्बास गुल ओढाणो बि हिन ड्रामे में कमु करे पियो। उनखां पोइ खूनी माण्हू आहे। उनखां अलावा ॿिया कई अहिड़ा ज़बरदस्त एक्टर आहिनि जेके हिन ड्रामे में कमु कनि पिया ऐं ज़हर ज़िंदगी जा अक्सर जेके कैरेक्टर हुया उहे हिन ड्रामे में कमु कनि पिया ऐं हीउ ड्रामो अञा ज़बरदस्त थींदो थो वञे। पर पहिरियां हिन जी जेका शुरूआति कई वई आहे उहा कॉमेडी मां कई वई आहे। थोरी कॉमेडी हिन में ॾेखारी पई वञे पर जेको अॻिते हली हिन ड्रामे जो रुख जेको आहे उहो चेंज थी वेंदो ऐं वक़्तनि ब वक़्तनि मां अव्हांखे हिन ड्रामे जे बारे में ॿुधाईंदो बि रहंदुसि। पर मां हिन ड्रामे जी जेका कहाणी आहे उन कहाणी ते थोरी डिस्कस कंदासीं त हीअ कहाणी जेका आहे थर जे मारवड़नि जी कहाणी आहे। हीअ मोहब्बतनि जो बाग़ जेको ॻोठु आहे उन जी कहाणी आहे। उनखां अलावा जेके उन जे पस गिरदाई में ॻोठ आहिनि उहे त लॾो खणी ॿिए हंधि वञनि था जिते सुकार आहे, पर हीअ ॻोठ ॾुकार जे हूंदे बि उते क़ाइमु आहे। ऐं हिन ॻोठ जी जेका कहाणी आहे ऐं हिन थर जी जेका कहाणी आहे जिते बरसाति न पवण जे करे सख़्तु ॾुकार अची वियो आहे ऐं हिन महिल बि जेको ड्रामे जी शुरूआति थी चुकी आहे उन में ॾेखारियो वियो आहे त गुज़िरियल 3 सालनि खां हिन एरिया में बरसाति न पई आहे, जंहिंजे करे ॾुकार वारी हालति आहे। माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो तमामु ॾुखियो थी चुको आहे ऐं हू दुआऊं घुरनि था त या मालिक हिन जेका ॻोठ आहे हिन धरतीअ ते रहम कयो वञे। हक़ीक़त इहा आहे त अंग्रेज़ दौर में जॾहिं हितां ट्रेनूं गुज़रंदियूं हुयूं त थर ते पाणी खणी वेंदा हुआ, पर उहो सिस्टम अॼुकल्ह न आहे। हुकूमती बेध्यानी जे करे एॾो जेको ॾुकार वारी हालति आहे। अगरि जॾहिं अंग्रेज़ आया ट्रेन सिस्टम शुरू थी उन वक़्तु थर जेको हुयो एॾो बर्बादु न थियलु हुयो। ऐं दुबई खे ॾिसो, दुबई जेको हिन वक़्तु केॾो तरक़ी करे चुको आहे। दुबई में छा आहे, वारी जा दड़ा ऐं समुंड आहे जिते वॾियूं मुश्किलातूं आयूं, पर उतां जे जेका हुकूमत हुई उन सुठे नमूने उनखे डेवलप कयो। उन जे करे जेको हुतां जो थर आहे उहो ज़बरदस्त ख़ुशहाली वारो थी वियो आहे। हिन वक़्तु बि उते जेका पाणी आहे उहो महांगो विकिरो कयो पियो वञे, पर छो जो उते पाणी जी वॾी खोट आहे। पर असांजे पाकिस्तान त में अलाह साईं जे नेमत आहे। अगरि असां अहिड़ो सिस्टम करे हुन थर ते पहुचायूं त असांजो जेको थर आहे उहो बरसी पवंदो। पर असीं ॻाल्हि कंदासीं हिन ड्रामे जी। जेको ड्रामो आहे उन जे मारवड़नि जी जेको हिन वक़्तु उहो ॾुखियाई में गुज़ारनि पिया। हिन वक़्तु उते बरसाति जो न हुजणु उन जे ॾुकार जो कारण थी वियो आहे।
इहो ड्रामो अॻिते हली दर्दनाक थी वेंदो। हिन वक़्तु थोरी कॉमेडी जेका ॾेखारी वई आहे, इमाम लालू जहिड़ा कैरेक्टर बि आहिनि ऐं ॿिया अहिड़ा मज़ाहिया कैरेक्टर बि आहिनि, पर उन्हनि खे जॾहिं हिन ड्रामे में अॻिते हलायो वेंदो उहो ॾुख भरे अंदाज़ में अची वेंदा, छो त हिन जी जेका शुरूआति आहे उहो कॉमेडी सां कई वई आहे, जीअं मुस्कुराहटूं हुजनि। ऐं हीउ जेको ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी खां पोइ फस्ट नंबर ते ड्रामो वेंदो ऐं ज़हर ज़िंदगी वांगुरु ई हीउ ड्रामो हलंदो। पर अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त फर्ज़ंद मलिक खजू जो अनक़रीब ॿियो बि प्रोजेक्ट अचण वारो आहे जेको सभिनी जा रिकॉर्ड टोड़ींदो। त दोस्तो हिन ड्रामे जो जेका अॻिते क़िस्तूं ईंदियूं उहे दर्दनाक ईंदियूं। अव्हां मूंसां जुड़ियल रहो, मां अव्हांखे रिव्यू ॾींदो रहंदुसि, छो त मुंहिंजो हिन जेके अदाकार आहिनि उन्हनि सां बि राब्ता हूंदा आहिनि। उन जे करे हिन ड्रामे जी कहाणी ते असीं डिस्कस कंदा रहंदासीं, अव्हांखे रिव्यू ॾींदा रहंदासीं वेंदे वेंदे। मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, सुठा सुठा कमेंट कयो ऐं शेयर कयो दोस्तनि ताईं, जीअं घणे खां घणनि दोस्तनि ताईं पहुची सघे। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।